नाज़रीन, सामूंडी तूफ़ान बिपरजॉय जो अॼु राति केटी बंदर सां टकराइजण जो इम्कान आहे। तूफ़ान केटी बंदर खां 125 किलोमीटर, ठठे खां 200 किलोमीटर ऐं कराची खां 230 किलोमीटर परे ॾखण पासे आहे। मौसमियाती खाते मूजिब सामूंडी तूफ़ान अॼु केटी बंदर ऐं भारतीय रियासत गुजरात सां टकराइजी सघे थो। इन वक़्तु हवाउनि जी रफ़्तार 100 खां 120 किलोमीटर फ़ी कलाक हूंदी। तूफ़ान जे टकराइजण वक़्तु मुल्क जी सामूंडी पटी वारनि इलाइक़नि में गजगोड़ सां बरसात जो इम्कान आहे। अरबी समुंड मां उभरंदड़ सामूंडी तूफ़ान बिपरजॉय पाकिस्तान ऐं भारत जे समुंड तरफ़ पेशकदमी करे रहियो आहे, जॾहिं त हाणे सामूंडी तूफ़ान जी अॻिते वधण जी रफ़्तार 6 खां 8 किलोमीटर थी वई आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त सामूंडी तूफ़ान बिपरजॉय जे ज़ोर में 1 दर्जो वधीक घटिताई थी आहे ऐं हाणे इहो तमामु शदीद सामूंडी तूफ़ान खां शदीद सामूंडी तूफ़ान जी कैटेगरी में मुंतक़िल थी वियो आहे। तूफ़ान जे मर्कज़ ते हवाउनि जी रफ़्तार 110 किलोमीटर फ़ी कलाक आहे। तूफ़ान अॼु राति कंहिं बि वक़्तु भारतीय रियासत गुजरात जे जाखाऊ पोर्ट वारे इलाइक़े सां टकराईंदो, जिते तूफ़ान जा असर निमाया आहिनि। समुंड में चाड़ बाद बरसात जो सिलसिलो जारी आहे। सामूंडी तूफ़ान जो हिकु हिसो सिंध जे सामूंडी इलाइक़े केटी बंदर सां बि टकराईंदो। हिन वक़्तु सामूंडी तूफ़ान केटी बंदर खां 120 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे। भारतीय मौसमियात खाते मूजिब रियासत गुजरात जे सौराष्ट्र ऐं कच्छ में लैंडफॉल जो अमल शुरू थी वियो आहे। सामूंडी तूफ़ान कुझु देर में जाखाऊ बंदरगाह सां टकराईंदो, जॾहिं त गुजरात जे साहिलनि ते तूफ़ान जो असर राति देर ताईं जारी रहंदो। सामूंडी तूफ़ान जो मर्कज़ कराची ऐं मांडवी जे विच में जाखाऊ बंदरगाह वेझो साहिल सां टकराईंदो। तूफ़ान अरबी समुंड में जाखाऊ बंदरगाह खां 70 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे ऐं 15 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां अॻिते वधी रहियो आहे। सामूंडी तूफ़ान खां मुतासिर गुजरात जे दोराका वारे इलाइक़े में तेज़ हवाऊं घुली रहियूं आहिनि, जंहिं सबबि केतिरा ई वण ड्रही पट थी विया आहिनि ऐं इश्तिहारी बोर्ड बि किरी पिया आहिनि। केटी बंदर ते तूफ़ान बिपरजॉय जे वेझो ईंदे ई हवाउनि जो ज़ोर बि वधी वियो आहे। तेज़ हवाउनि सबबि बिजली जा पोल ऐं छितियूं किरी पयूं आहिनि। समुंड में चाड़ सबबि समुंड किनारे बीठल ॿेड़ियुनि खे बि नुक़सानु पहुतो आहे, जॾहिं त तूफ़ान सबबि मकली, ठटे, बदीन, हैदराबाद ऐं उन्हनि जे भरपासनि वारनि इलाइक़नि में तेज़ बरसात थी आहे। पाकिस्तान जे इम्कानी मुतासिर इलाइक़नि मां 78,000 खां वधीक माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त केटी बंदर शहर खे ऐं बदीन में 0 पॉइंट खे मुकमिल तौर ते ख़ाली करायो वियो आहे ऐं माण्हुनि जी दाख़िला ते पिणु पाबंदी लॻाई वई आहे। सामूंडी तूफ़ान कराचीअ खां 200 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे, जंहिं जा असर कराचीअ जे समुंड ते बि नज़र अची रहिया आहिनि। तेज़ हवाउनि सबबि शहरनि खे समुंड जे किनारे ते वञण खां रोकियो वियो आहे, जॾहिं त कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु बि किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो सिलसिलो जारी रहियो। तूफ़ान सबबि कराची, हैदराबाद ऐं दादू समेत कई इलाइक़नि में 100 मिलीमीटर खां वधीक मींहुं वसण जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे।